अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उंडर नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। फरमानुल्लाह डायरीअ जी बलोचिस्तान जे इलाइक़े मच में बेदर्दीअ सां क़त्ल थियल हज़ारा शिया मज़दूरनि जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध मलाह फोरम तहलका नवाब शाह पारां सजाद मलाह, शमीर मलाह, नदीम मलाह, मुर्तज़ा मलाह ऐं ॿियनि जी अॻवानीअ में दौलत कॉलोनीअ मां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदी प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन चयो त मच में इंसानियत सोच दहशतगर्दी जे नतीजे में 11 पोरियतुनि जे क़त्ल खे 9 ॾींहं गुज़रण बावजूद क़ातिल दहशतगर्दनि जा ताईं कानून जे गिरफ़्त में न अची सघिया आहिनि। हुकुमरान हुकूमती इदारा मुकमल तौर नाकाम थी विया आहिनि। पोरियतुनि जे बेरहमानी क़त्ल ते मुल्क जूं मज़दूर ट्रेड यूनियनूं ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं तमाशाई बणियल आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त मज़दूरनि जा क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।